जेकबाबाद जी अदालत में क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिक जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जेकबाबाद मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ज़ुल्फ़कार अली शेख जी अदालत जो ॾोह साबित थियण ते हिक जवाबदार अली हसन बंगिलाणी खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु, जेकाबाद जे अदालत में क़त्ल जो जेको आहे त ॾोह सबूत थियो आहे। हिकु जवाबदार खे जेको आहे उमिरि क़ैद ऐं 10 लख रुपया जेको आहे उनखे दंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जेकाबाद जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ज़ुल्फ़कार अली शेख जी अदालत में जेको आहे त क़त्ल जो ॾोह सबूत थियो आहे, जंहिंमें हिकु जवाबदार अली हसन बंगलाणी खे जेको आहे त 10 लख रुपया दंड ऐं जेका आहे त सज़ा ॿुधाई वई आहे। जंहिंमें अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त दंड न भरण जी सूरत में जवाबदार अली हसन बंगलाणी 2 साल वधीक जेको आहे त उते कैद काटींदो। जंहिंमें अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 11 साल अॻु जेको आहे जवाबदार अली हसन पुराणे तकरार तां गुलाम नबी बंगलाणी खे जेको आहे उन क़त्ल कयो, जंहिंमें वाक़े जो केस जेको आहे उते A सेक्शन ठुल थाणे ते जेको आहे दाख़िल कयो वियो हो। महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।